मदई जी मावा सां ख़बर शेयर पिया कयूं त ॻोठ जिंदोदेरो ते गैस डिपार्टमेंट जी खुफ़िया टीम जो रेंजर्स ऐं पुलिस साण करे छापो। घर धड़नि जी सिक्योरिटी अमलदारनि सां तलख़ी तशद्दुद। ॻोठ जे वॾेरे पारां जमात इस्लामी जे मक़ामी वर्कर मथां सहूलियतकारी जो इल्ज़ाम झेड़ो ऐं तशद्दुद। जी नाज़रीन, ये मदई जी खां अवां खे ख़बर पिया ॾियूं त मदई जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में रेंजर्स ऐं पुलिस जी गॾियल कार्रवाई थी आहे। ॿुधायो पियो वञे त ॻोठ सां लाॻापियल गैस डिपार्टमेंट में कमु कंदड़ गैस अमलदारनि अवेस रहमान भुट्टो, ग़ुलाम मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿियनि जी सरपरस्तीअ में संदन ऐं अज़ीज़नि जे घरनि में हैवी कमर्शियल मां गैस जनरेटरनि जे ज़रिए गैस जी चोरीअ जो इस्तेमालु कयो पियो वञे। उन सिलसिले में कंहिं नामालूम फ़र्द पारां कयल खुफ़िया कंप्लेंट ते कार्रवाई कंदे इस्लामाबाद जी टीम रेंजर्स ऐं पुलिस साण करे छापो हयो आहे। ॿिए पासे ज़रिया इहो पिणु ॿुधाइनि था त घर जी तलाशी न ॾियण ते सिक्योरिटी अमलदारनि ऐं घर धड़नि में तलख़ी पिणु थी हुई, जंहिं ते रेंजर्स अलकारान नौजवान इरफान भुट्टो ते तशद्दुद पिणु कयो। उहो पिणु ॿुधण में पियो अचे त छापामार टीम ॿिनि टिनि घरनि जी सर्चिंग बैदि फुटेजिस ऐं ज़रूरी कार्रवाई बैदि वापसि हली वई। अहिड़ी कार्रवाई थियण ते हिकु तरफ़ ॻोठाणनि जूं ॾंदे आङुरियूं अची वियूं त ॿिए पासे मुतासिर ॻोठवासी गैस अमलदारनि अहिड़े क़िस्म जी कंप्लेंट कंदड़ तोड़े छापामार टीम जी सहूलियतकारी कंदड़ फ़र्दनि जी तलाश पिणु करे ॾिनी। जी नाज़रीन, अहिड़े वाक़े पेश अचण खां पोइ इन जे हवाले सां ॻोठ जे वॾेरे ज़िले काउंसिल जे मेंबर पीपी अॻवान वॾेरे अनीस रहमान भुट्टो राति जो पंहिंजी उताक ते ॻोठ जे मोअज़्ज़िज़ीन जो इजलास घुराए वरितो। इजलास दौरान वॾेरो अनीस जमात इस्लामी सां तालुक़ रखंदड़ ॻोठ जे मुअज़्ज़ज़ अज़हीर भुट्टो ते छापामार टीम जी सहूलियतकारी जो शक ज़ाहिर कयो, जंहिं ते तलख़ी वधंदी वई, जंहिं ते वॾेरे अनीस पंहिंजे साथियुनि सां गॾिजी नौजवान ज़हीर भुट्टो ते तशद्दुद पिणु कयो, जंहिं ते ॿिन्ही धुरियुनि में वॾे झेड़े जे इम्कान पैदा थियण खां पोइ ॻोठ जे कुझु मुअज़्ज़िज़नि विच में पई मामिलो ॻाल्हियुनि ज़रिए सुलझाइण ते धुरियुनि खे राज़ी करे वरितो, जंहिं खां पोइ धुरियूं पंहिंजे पंहिंजे घर रवानियूं थी वियूं। अहिड़े अमल खां पोइ जमात इस्लामी जिंदोदेरो पारां सोशल मीडिया ते मुसलसल पंहिंजे इत्तेहादी पीपी अॻवान वॾेरे अनीस ख़िलाफ़ एहतजाज जूं पोस्टूं पिणु हली रहियूं आहिनि।